साईं मुंहिंजा ही पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त असू नाले हिकु शख़्स कंहिं शाहूकार वटि नौकर हो। उन ई असू नाले शख़्स जो मालिक वॾो कठोर दिलि इंसान हो। खेसि रोज़ानो मारकुट कंदो हो ऐं पंहिंजे मालिक जे ज़ुल्मनि ऐं ज़ियादनि खां बि असू तंग हो। पर ग़रीब माण्हू वीचारो करे छा करे, पियो सख़्तियूं सहंदो हो। से मुंहिंजा घणियूं सख़्तियूं ऐं ज़ुल्म सहण खां पोइ, ज़ियादतियूं सहण खां पोइ नेठि हिकु ॾींहुं तंग थी अची फ़ैसिलो कयईं, पको पह कयईं त कुझु बि थिए हाणे वॼ वठी हितां भॼी वञिबो। नेठि साईं हिकु ॾींहुं अहिड़ो बि आयो जो हुनखे मौक़ो मिली वियो ऐं हू हुतां निकिरी वठी भॻो। भॼंदो भॼंदो, लिकंदे पंधु कंदे, छुपंदे हू हिकु ॿेले में वञी पहुतो। से मुंहिंजा ग़रीब माण्हू ढिंढल ॿेले में कॾहिं किथे त कॾहिं किथे घुमंदो फिरंदो रहियो ऐं झंग जा मेवा खाई पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारींदो रहियो। अदा साईं हिकु ॾींहुं ईअं थियो जो घुमंदे फिरंदे हू कंहिं गार जे मुंहुं वटि वञी पहुतो। आख़िरकार असू थकिजी पियो। हुन सोचियो थियो न इन गार में 2-4 ॾींहं रहिजे, आराम कजे। वण हेठि रहण खां बहितर आहे त हिन गार में रहिजे ऐं कुझु निंड कजे, थकावट भञिजे। पोइ साईं मुंहिंजा आसे पासे मां कुझु गाह खणी पटे अंदरि गार में रखियईं ऐं बिस्तरो ठाहे त जीअं नरम गाह ते बिस्तरो ठाहे मज़े सां आराम करे सघे। साईं पोइ उहो गाह विछाए गार मंझि उन ते आराम ई थियो। से मुंहिंजा न ॼाण कंहिं महिल हुनखे इहो अहसासु थियो त हीउ गार कंहिं शींहं जो आहे। उन गार में हिकिड़ो शींहं रहंदो हो जेको उन ॾींहुं शिकार ते वियल हो। आसू जीअं अंदरि गाह रखी सुम्ही रहियो हो त शींहं अची उते निकितो। से मुंहिंजा शींहं खे ॾिसी करे आसू भाव में ॾकी वियो। पक थियसि त शींहं खे हाणे खाई छॾींदो, पर जीअं त वीचारे खे भॼण जी ॿी का वाह हुई कान, तंहिं करे मुठी मार मिठी मार उते माठ करे वेही रहियो ऐं मरण जो इंतज़ारु करणु लॻो। से मुंहिंजा घणे टाणे कुझु टाइम वक़्तु गुज़रण खां पोइ, घणे टाणे 15-20 मिंटनि खां पोइ बि शींहं हुन ते हमिलो न कयो, न ई का गजगोड़ कई। त हिनखे हिन ॻाल्हि ते ॾाढी हैरत थी। हिनखे हैरत थी शींहं खे ॾिसी न कावड़ में आयो आहे, न गजगोड़ कयईं, न वरी मथां हमिलो कयो अथसि। शींहं मुंझियल नज़र थे आयो। शींहं साईं पंहिंजो चंबो आसू ॾांहुं डिघेरियो। शींहं जी निमाणाई ॾिसी आसू जो भाव भोलो ख़तमु थी वियो। आसू ॾिठो त शींहं जे चंबे ते सोज हुई ऐं हिकु हंधि वॾो कंडो चुभियल हो। आसू साईं कंडो आंगन में विझी होरियां छिके ॿाहिरि कढियो। शींहं जो सूर ख़तमु थी वियो। पोइ शींहं बि हुनखे खाइण बदिरां हुन सां गॾु उते ई वेही रहियो। से मुंहिंजा हिकु ॾींहुं 2 ॾींहं ईअं गॾु रहण खां पोइ, गार में गॾु रहण खां पोइ ॿिन्ही जी पाण में गहरी दोस्ती थी वई। हिकु ॾींहुं कुझु शिकारी ॿेले में शिकार करे रहिया हुआ त हिननि जीअं आसू खे ॾिठो, त के सुञाणे वरिताऊं ऐं वठी सोघो कयऊंसि। ही शिकारी बि उन शाहूकार जा वास्तेदार हुआ, सो खेसि आणे उन शाहूकार जे हथ में ॾिनऊं। अमीर ऐं शाहूकार एॾा ज़ालिम हूंदा हुआ जो जेको बि संदन नौकर भॼी किथे वेंदो हलियो हो ऐं पोइ हुनखे जे पकिड़े वठंदा हुआ त उनजो शींहं या चीते सां मुक़ाबिलो कराईंदा हुआ। छो त हुननि खे पक हुई त शींहं ऐं चीतो कॾहिं बि उन इंसान खे न छॾींदा ऐं खाई ज़रो करे चीरे फाड़े छॾींदा। से मुंहिंजा पोइ आंसू जो इहो नतीजो निकिरणो हो। उन ॾींहुं शहर जा हज़ारे माण्हू रोशो ॾिसण लाइ अची गॾु थिया। से हज़ारे माण्हू रोशो ॾिसण लाइ गॾु थिया, ॼण शहर में मेलो लॻी वियो हुजे। से हिकु ॾींहुं शहर जे माण्हुनि में पड़ो घुमायो वियो त सुभाणे आंसू ऐं शींहं जो मुक़ाबिलो थींदो। ॿिए ॾींहुं
अमीर ग़रीब हज़ारे माण्हू रौशो ॾिसण लाइ अची गॾु थिया। आसूअ खे कटड़े में बिहारे शींहं खे पिंजरे मां कढियो वियो। से मुंहिंजा शींहं जीअं ई का ॿाहिरि निकितो त कावड़ मां गजगोड़ कंदो उन नौजवान तरफ़ वधणु लॻो। आसू साईं शींहं सां घणो वक़्तु गॾु गुज़ारियो हो शींहनि सां, तंहिं करे हुनजो शींहं खां डपु ख़तमु थी चुको हो ऐं आसू शींहं जो मुक़ाबिलो करण लाइ बहादुरी सां बीठो रहियो। साईं शींहं जीअं ई आसूअ जे वेझो आयो त संदसि कावड़ ख़तमु थी वई ऐं अची आसूअ जे पेरनि ते किरी पियो। आसू खेसि प्यार मां भाकुर पातो। शींहं आसूअ जे हथनि खे चुमियूं ॾींदो रहियो। से मुंहिंजा रौशेबाज़ कोॾिया हैरान थी विया जेके रौशो ॾिसण आया हुआ त हीउ छा थी पियो। शींहं जहिड़ो ख़तरनाक जानवर आसू जा हथ पियो चुमे, पर कंहिं ख़बर न हुई त हीउ उहो ई शींहं हो जेको आसू जो दोस्त हो। इत्फ़ाक़ सां शिकारी ॿेले मां आसू खे पकड़े आया ऐं उन शींहं खे बि उन ई ॾींहुं पकड़े खणी आया हुआ। सिम जा पोइ उन शाहूकार शख़्स आसू खां पुछियो छा ॻाल्हि आहे, शींहं तो ते हमिलो करण बजाए प्यार पियो करे। आसू साईं मुंहिंजा सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। उहो ॿुधी करे तमाशाइन उन शाहूकार शख़्स खे चयो त आसू खे आज़ादु कर ऐं शींहं खे बि आज़ादु करे छॾ। ऐं माण्हू चयो त शाहूकार शख़्स तूं हिन खे मारणु थो चाहीं। शींहं ॾिसो जानवर थी करे बि हिन केॾो इंसान ते थोरो कयो आहे। आसू हुनजो कंडो कढियो त उहो अॼु आसू ते कुर्बान आहे हथियूं पियो चुमे ऐं हिन नौकर सॼी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत चाकरी कई आहे, पर तूं हिन जी हिकु ग़लती जे करे हिन खे हेॾी सज़ा ॾियणु पियो वञी। से मुंहिंजे शाहूकार शख़्स माण्हुनि जी ॻाल्हि मञी ॿिन्हिनि खे आज़ादु करे छॾियो। आसू अॻियां शींहं संदसि पुठियां शहर जे गिटनि मां घुमंदा फिरंदा ॿई परे हलिया विया ऐं पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं ख़ुशि गुज़ारण लॻा। से मुंहिंजा हिन कहाणी मां उमेदु आहे तव्हां हिकिड़ो मक़सदु हासिलु कयो हूंदो त हिन कहाणी जो मक़सदु छा हो। से मुंहिंजा अॼुकल्ह जा इंसान जानवरनि खां बि वधीक रहनि ऐं ज़ालिम ख़तरनाक थी वियो आहे। जीअं तव्हां कहाणी में ॿुधो त हिकु शींहं हुन इंसान ते केॾो पंहिंजो जान कुर्बान करण लाइ बि राज़ी थी पियो ऐं हुनजा हथ चुमणु लॻो, जंहिं सिर्फ़ु हिकु भेरो संदसि जिस्म मां हिकु कंडो कढियो। पर से असां इंसान एहसान फरामोश थी विया आहियूं ऐं पंहिंजनि दोस्तनि मिटनि माइटनि ऐं साथियुनि जा वॾा वॾा थोरा बि मञंदा न आहियूं ऐं खेनि गिनारींदा बि न आहियूं ऐं एहसान फरामोश थी वेंदा आहियूं। से मुंहिंजा हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजी फेसबुक पेज खे फॉलो कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां वीडियो फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त वीडियो खे शेयर ज़रूरु कजो ऐं जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते ॾिसो पिया त कमेंट करणु न विसारींदा। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।